Example 7.1. Write down the expression of equilibrium constant Kc for the following reversible reactions. Equilibrium constant जो फार्मूला लिखणो आहे सिर्फ़ हाणे Kc पहिरें जे लाइ था लिखूं हिते असां Kc कीअं लिखंदा आहियूं इट इज़ द concentration of product to the concentration of reactants. ये फार्मूला हाणे Kc is equal to product खे मथे लिखूं it is the ratio of equilibrium concentration of product to the concentration of reactant. हाणे मथे छा लिखंदासूं NO ऐं फार्मूला लिखण वक़्तु जेको हिन जो कोएफिशिएंट आहे इनखे पावर बनाईंदा आहियूं. दिस इज़ 4 और H2O 6 ऐं प्रोडक्ट रिएक्टेंट में NH3 इन जो कोएफिशिएंट आहे 4 ऐं वरी O2 इन जो कोएफिशिएंट आहे 5. इहा ॻाल्हि ज़हन में रखबी हिते प्लस आहे पर हिते प्लस कोन कबा हिते प्लस आहे पर छो त हीअ लॉ ऑफ मास एक्शन मुताबिक़ कि रेट ऑफ रिएक्शन इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशंस. हीअ पाण में मल्टीप्लाई थींदा इन करे हिते प्लस आहे पर प्लस कोन ॾिबा ऐं जेको जंहिंजो कोएफिशिएंट आहे उनजो उहो पावर ठही पवंदो. हाणे तव्हां नंबर 2 N2O5 डाइनाइट्रोजन पेंटॉक्साइड इहो टुटे त NO नाइट्रिक ऑक्साइड एंड ऑक्सीजन जो Kc लिखूं दिस प्रोडक्ट अपॉन रिएक्टेंट साॻियो तरीक़ो Kc इज़ इक्वल टू प्रोडक्ट मथे लिखूं NO पावर 4 कोएफिशिएंट 4 आहे हिते प्लस आहे पर हिते कोन ॾिबी हिते लिखिबो O2 जो पावर थींदो 3. रिएक्टेंट हिकिड़ो ई आहे N2O5 इन जो कोएफिशिएंट आहे 2 त हिन पावर लॻंदसि 2. हीअ आहे इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन रिएक्शन जो ही इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन रिएक्शन जो.